पीपल्स पार्टी एक भेरो ॿीहर वफ़ाक़ी हुकूमत खे बोर मुतासिरनि जी माली मदद बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम ज़रिए करण जो मुतालबो करे छॾियो। पंजाब हुकूमत पारां पीपी ते तनक़ीद जी मज़म्मत। पीपी जे मरकज़ी जनरल सेक्रेटरी हुमायूं ख़ान पलवशा ख़ान जो चवणु आहे त बोर मुतासिरनि जी बहाली लाइ ज़रूरी ऐं तकड़ा क़दम खंया वञनि। हारियुनि जी मदद लाइ वफ़ाक़ी हुकूमत तकड़ा उपाउ वठे। बोर मुतासिरनि जी इमदाद खे सियासत जो हिसो न बणाए वञे। कणिक ॿाहिरां घुराइण बदिरां मक़ामी हारियुनि सां सहकार कयो वञे। पंजाब हुकूमत पारां पीपल्स पार्टी ते तनक़ीद जी मज़म्मत कयूं था। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ मुल्क में आयल बोर सबबि मुतासिर इलाइक़नि में थियल नुक़साननि जो हंगामी बुनियादनि ते काथो मुकमल करण जी हिदायत करे छॾी। वज़ीर आज़म बोर जी सूरतहाल ऐं बहाली जे जारी क़दमनि ते जाइज़े वारो इजलास तलब ऐं बोर मुतासिरनि लाइ रिलीफ ऐं बहाली वारियूं कार्रवायूं तेज़ करण जी हिदायत कई। वज़ीर आज़म वफ़ाक़ी वज़ीर अहसन इक़बाल खे इमदादी ऐं बहालीअ जे ऑपरेशन जी सख़्त निगरानी ऐं इजलास घुराइण जी हिदायत कई। वज़ीर आज़म चेयरमैन NDMA खे बि सूबनि ऐं PDMs खे मुकमल सहकार फ़राहम करण जी हिदायत कई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ अमरीका जो दौरो मुकमल करे जेनेवा रवानो थी वियो, जिते हू नवाज़ शरीफ़ जी अयादत कंदो ऐं खेसि अमरीका जे दौरे खां आगाह कंदो। शहबाज शरीफ़ अॼु जेनेवा खां लंडन वेंदो, जिते 3 ॾींहं तरसंदो। वज़ीर आज़म अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप सां मुलाक़ात खे हौसलो ॾींदड़ करार ॾींदे चयो त अमरीका पाकिस्तान में सीड़पकारी लाइ तयारु आहे। पाकिस्तान में सियाहत पायदार तरक़ी जो ज़रियो बणिजी सघे थी। माहौलियाती तब्दीली पाकिस्तान जे सियाहती तरक़ी लाइ वॾो चैलेंज आहे। ग्लेशियर्स जो पिघिरजण ऐं शदीद मौसमी हालतूं सियाहती विरसे लाइ ख़तरो आहिनि। इंतिहा पसंदी अदम बर्दाश्त पाकिस्तान जी सियाहत खे हथी वठाइण में वॾी रंडक आहे। सदर आसिफ अली ज़रदारी जो आलमी यौम सियाहत जे मौक़े ते पैगाम। संदसि चवणु आहे त सियाहत सां मक़ामी मईशत खे हथी औरतुनि ऐं नौजवाननि खे बाख्तियार बणाए सघिजे थो। पाकिस्तानी हुकूमत सियाहत खे गॾियल क़ौमुनि जी तरक़ियाती टारगेट सां हम आहंग करे रही आहे। सियाहत अमन ऐं भाईचारे खे हथी वठाइण ऐं सक़ाफ़ती विरसे खे तहफ़ुज़ जो असराइतो ज़रियो आहे। पाकिस्तान खे आलमी सियाहती मर्कज़ बणाइण लाइ सभिनी खे गॾिजी कमु करणो पवंदो। पाकिस्तान ऐं सऊदी अरब विच में दिफ़ाई मुआहिदे जो कारण क़तर ते इसराइली हमिलो नाहे, छो त उन मुआहिदे ते काफ़ी अरसे खां ॻाल्हियूं हली रहियूं हुयूं। दिफ़ाई वज़ीर ख़्वाजा आसिफ जो ख़्वाबी इदारे खे इंटरव्यू। रेड लाइन BRT मनसूबे खे मुकमल थियण में वधीक 2 साल लॻी सघनि था। सिंध हुकूमत ख़ामोश नाहे वेठी, रोज़ी बुनियाद ते क़दम खणी रही आहे। ईंदड़ 4 खां 5 महीननि में रेड लाइन BRT मनसूबे बाबति अवाम जी तकलीफ़ूं ख़त्म कंदासीं। सिंध जे सीनियर वज़ीर शहज़ल इनाम मेमन जूं ख़ानगी TV सां ॻाल्हियूं। संदसि चवणु आहे त शहर जे विच मां यूटिलिटीज़ खे हिक जाइ तां ॿी जाइ ते मुंतक़िल करणु आसान नाहे। कलेक्टर खे मसइला हल करणु घुरिजनि। रेड लाइन BRT ते कमिशनर कराची खे रोज़ाने जी बुनियाद ते राब्ते जो चयो आहे। सदर आसिफ अली ज़रदारी सां कराची में मुक़ररु चीन जे कौंसल जनरल यांग जोनडोंग जी मुलाक़ात में सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह बि शरीक। सदर आसिफ अली ज़रदारी चीन जे दौरे दौरान चीनी क़यादत जी महिमान नवाज़ी ऐं ख़ैर सगाली जो थोरो मञियो। सदर चयो त चीन सां थियल मुफ़ाहिमती दस्तावेज़ पाकिस्तानी अवाम ख़ासि तौर ते ज़राअत ऐं लाइव स्टॉक जे शोबे सां लाॻापियल हारियुनि लाइ फ़ाइदेमंद साबित थींदा। यकीन आहे त CPEC जो नओं मरहलो अवामी तरक़ी, ज़राअत ऐं बरामदात खे हथी वठाइण ते ध्यानु ॾियण सबबि पाकिस्तान जी मईशत लाइ नवां रस्ता खोलींदो। चीन तमामु घणी तरक़ी कई आहे। उन्हनि जी तरक़ी पाकिस्तानियुनि लाइ मिसाल आहे। पाकिस्तान बि चीन जीअं तरक़ी कंदो ऐं पंहिंजे मुआशिरे खे मथे खणंदो। पाकिस्तान जे वापारियुनि खे चीनी दौरे जा फ़ाइदा ज़रूरु मिलंदा। चए पियो वञे त सुठो वक़्तु ईंदो, हाणे सुठो वक़्तु अची वियो आहे। चीन जो दौरो करे घणो मुतासिर थियो आहियां। सिंध जे गवर्नर कामरान टेसूरी जी कराची में प्रेस कॉन्फ्रेंस। संदसि चवणु आहे त हू सॼे सूबे जो गवर्नर आहे, कंहिं हिक पार्टी जो न आहे। सिंधु दरिया में कोटड़ी बैराज ते पाणी जी वाध में इज़ाफ़ो। कोटड़ी बैराज वटि विचोले दर्जे जी ॿोॾि बरक़रार। फ्लड फोरकास्टिंग मूजिबि कोटड़ी बैराज वटि पाणी जो मथां वहिकिरो 4,20,000 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। कोटड़ी बैराज वटि पाणी जो वाध में ठटे जो कचो वधीक पाणी हेठि अची वियो आहे। सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जे मरकज़ी सॾ ते सिंध जे सरकारी मुलाज़िमनि जी कम छॾ हड़ताल जारी। कराची, हैदराबाद, मीरपुर ख़ासि शहीद बेनज़ीराबाद, सखर ऐं लाड़काने डिवीज़ननि में ऑफिसुनि जी तालाबंदी। ॼामशोरो, मटियारी, दादू, टंडो मोहम्मद ख़ान, टंडो अलियार, ठट्टो सिजावल, बदीन, थरपारकर, मीरपुर ख़ासि ज़िलनि में ऑफिसुनि जी तालाबंदी। सखर, घोटकी, खैरपुर, नौशेर फिरोज़, सांगड़, नवाबशाह, लाड़काणो, कंबर, शहदादकोट, शिकारपुर, जेकबाबाद ज़िलनि में बि एहतिजाजी मुज़ाहिरा। मिठी, छाछरो, वगण, रिगड़ी,
जाति कड़ियो घंवर मीनो खान नंगर पार्कर शहदादपुर मातली सकरन ओ बावड़ो सन न्यू सईदाबाद मीरपुर माथिलो टंडो आदम खिपरो में भी ऑफिसुनि जी तालाबंदी मुज़ाहिरा ऐं रैलियूं रिटायर्ड मुलाज़िमनि जी पेंशन कटौती वारो कानून ख़त्म करे DRA सूधो समूरा अलाउंस ॾिना वञनि। ॿी सूरत में सरकारी मुलाज़िम मुतालबनि जी मनता लाइ 6 अक्टूबर ते बिलावल हाउस अॻियां धरणो हणंदा अॻवाननि जो चिता।